गुलाम मोहम्मद में अवामी न्यूज़ HD सां कुंभार को कम कंदड़ गुलाम हुसैन कुंभार अहमद कुंभार ॿियनि पंहिंजा ॾुख सूर वंडींदे ॿुधायो त कुंभार को कम दुनिया जो क़दीमी कम ऐं फ़न आहे जंहिं दुनिया जी कुंड कुर्च में साराहियो वञे थो। पर अफ़सोस सिंध गवर्नमेंट सक़ाफ़त खाते पारां कुंभार को कम कंदड़नि खे अकेलो छॾे ॾिनो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कोट गुलाम मोहम्मद मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल हमीद खोसो। जी त नाज़रीन अॼु तव्हांखे जेको आहे सो कुंभार को कमु कंदड़ दोस्तनि सां मिलायूं था ऐं उहे कीअं कमु कनि था, कीअं ज़िंदगी बसर कनि था, उन्हनि जे बारे में जेके उन्हनि जी हक़ीक़तूं आहिनि उहे अॼु तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं। ये ज़मींदार वटि चवंदा कुंभार खे अदा बर्तन ॾेई वञी दाणा खणी वञी मण ॾेढ त हर माण्हू जी आदत हूंदी त हर खां हुनखे मिलंदो नादी खां वठी पर लस्सी माती खां हर शइ त घर जूं तॾहिं लस्सियूं बि हूंदियूं अदा अलाह शुक्र हर शइ हूंदी। हाणे अॼु ॾिसी वठि अॼु बरकत कोन्हे, किलो खीरा बोतलनि में खणी विकिणनि पिया, बोतलनि जो पाणी पीअनि पिया, पोइ डॉक्टर वटि वञनि था, पोइ डॉक्टर चए बाबा बोतल जो पाणी बंदि कर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।